मुझे ॾाढो ग़लति पियो थिए। ही ॻोठ वारा रईस जे ख़िलाफ़ था वञनि। जेकॾहिं ॻोठ वारा ठा चाहिनि था पोइ ठा थियणु खपे। हिन में ग़लति छा आहे? कुझु जेकॾहिं ठा थियो त इहो कमाल ख़ान ऐं ओठो वरी वापसि ॻोठ अची वेंदा। मुंहिंजी उन्हनि जी पूरी पूरी कोशिशि हूंदी तूं रईस गफ़ार ख़ान खे रस्ते तां हटाइनि। जेकॾहिं हू पंहिंजे मक़सद में कामयाब थी था वञनि ऐं पोइ जेको ही ॻोठ वारनि ते ज़ुल्म कंदा इहो पूरो राज ॾिसंदो। जेकॾहिं ॻोठ वारा पंहिंजी मुसीबत खे दावत ॾियनि था पोइ हिन में असां छा था करे सघूं? असां त हितां हमेशह जे लाइ हलिया वेंदासीं। पोइ ॻोठ वारा ॼाणनि ऐं उन्हनि जी क़िस्मत ॼाणे। कुझु ही असांजो अबाणो ॻोठ आहे। हिन खे छॾणु ॾाढो ॾुखियो आहे। पर मां हिते तोखे कॾहिं बि रहण न ॾींदसि वारिस। हिन ॻोठ असांखे छा ॾिनो आहे? बाबा जो लाश ऐं तबाही ऐं बर्बादी खां सवाइ हिते छा रखियो आहे? वारिस, असांजो ॻोठ उहो आहे जिथे अमन हुजे, सुकून हुजे। काश ही दुश्मनियूं पूरी सिंध मां ख़तमु थी वञनि त असांजी ही धरती जन्नत बणिजी वेंदी। पर असां पंहिंजी धरतीअ खे पंहिंजे किरोध जे वर चाढ़े छॾियो आहे। न हिते दुश्मनियूं ख़तमु थींदियूं ऐं न ई वरी हिते अमन थींदो। असां पंहिंजे ईंदड़ नसुल लाइ दुश्मनी जो ॿिज छटियो था वञे। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।